अस्सलाम वालेकुम दोस्तों, खिपरो शहर में पहुता आहियूं जिते हिकिड़ो तमामु बहितरीन सेंटर खुलियो आहे ऐं मरीज़नि जे हवाले सां तमामु सिंध जे ॾुरान इलाइक़नि खां मरीज़ हिते अचनि पिया ऐं तमामु शिफ़ायाब जेका सा सेंटर खुलियो आहे। अचो त हिकु नौजवान हिते काउंटर ते मौजूदु आहे, हुनखां पुछूं था त हू पंहिंजो तारुफ़ बि कराए ऐं हिन सेंटर जे बारे में ॿुधाए त कहिड़ा कहिड़ा डॉक्टर कहिड़ियुनि कहिड़ियुनि बीमारियुनि जा डॉक्टर हिते अचनि था। वालेकुम सलाम अदा। मुझो तारफ़ है अरबाब अली राजड़ एज ए सेंटर इंचार्ज गुल मेडिकल सेंटर खिपरो। साईं सवाल कयो आहे त तव्हां वटि कहिड़ा कहिड़ा डॉक्टर अचनि था। फर्स्ट ऑफ ऑल असां वटि डॉक्टर अचे थो प्रोफेसर डॉक्टर ए बी राजड़ शुगर जो आहे, जेको साईं ऑनर आहिनि सेंटर जो। साईं प्रोफेसर आहे, शुगर ते PhD थियल आहे, सिंध में पहिरियों डॉक्टर आहे जंहिं न्यूट्रिशन खुराक ते PhD कई आहे। उन खां पोइ असां वटि ॿारनि जो डॉक्टर आहे डॉक्टर गुलाम नबी राजड़, पीडियाट्रिशियन आहे, MCPS आहे। उन खां पोइ असां वटि रेडियोलॉजिस्ट डॉक्टर सुंदस उस्मान के हर हफ़्ते अचे थी संडे ते। जेके मरीज़ हितां खां यानी असांजो खिपरो तहलको जेको आहे डोराऊं इलाइक़ो आहे, यानी अछड़े थर में शुमार थिए थो। त हितां खां मरीज़ खे वॾे अल्ट्रासाउंड कराइण लाइ, जंहिंमें ब्रेस्ट अल्ट्रासाउंड आहे ऐं पंहिंजो ब्रेन अल्ट्रासाउंड आहे या थायराइड अल्ट्रासाउंड, उन लाइ हितां खां मीरपुर खां वञिणो पए थो अमीन अल्ट्रासाउंड वारे वटि या खां हैदराबाद वञिणो पए त उहो अल्ट्रासाउंड हर संडे ते हिते असां वटि थींदो आहे ऐं मुनासिब क़ीमत में मुनासिब रेट ते। उन खां अलावा गाइनोकोलॉजिस्ट हर रोज़ वेहनि थियूं असां वटि। जी दोस्तों, अरबाब खां गॾु असीं अचो त हाणे डॉक्टर ए बी राजड़ जो इंटरव्यू वठूं था ऐं उन्हनि खां पुछूं था त हुनजो छा चवणु आहे। असांजी जेका असां मोहलक बीमारी सिंध में जंहिं वक़्तु आहे शुगर, उन जे हवाले सां शुगर जा स्पेशलिस्ट आहिनि डॉक्टर ए बी राजड़ साहब। अचो त हुन खां मिलूं था। जी, तूं हबीब तूं तबीब तूं दर्दनि जी दवा, तूं हबीब तूं तबीब तूं दर्दनि जी दवा, साहिब ॾे शिफ़ा मियाँ मरीज़नि खे। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो दोस्तो? उमेद त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो। जी हाँ दोस्तो, मुंहिंजी कोशिशि आहे त सिंध जी ख़ूबसूरत मागनि वहाण वस्तियुनि जो तव्हांखे दीदार कराईंदो रहंदो आहियां। उनखां अलावा असांजी धरती जी जेके ख़िदमत कंदड़ शख़्सियतूं आहिनि उन्हनि खां तव्हांजी मुलाक़ातूं कराईंदो रहंदो आहियां। त अॼु पहुतासीं धरती जी ख़िदमत कंदड़, असांजे अवामी ख़िदमत कंदड़ इंतिहाई नफ़ीस इंसान ऐं तमामु सादा तबियत मालिक साईं ए बी राजड़ साहब वटि। इंतिहाई नफ़ीस माण्हू आहिनि, पाण जेके आहिनि शुगर जा स्पेशलिस्ट आहिनि। मां बि साईं वटि मरीज़ थी पहुतो आहियां, पर सच पुछो साणस जॾहिं मुलाक़ात थी त ईअं लॻो त मां मरीज़ न आहियां, मतिलबु मां पाण तबीब अहिड़ा तजुर्बा ॾसिया। सो वॾी महिरबानी साईं सां मुलाक़ात थी। अचो त साईं खां मिठियूं ॻाल्हियूं ॿुधूं था ऐं शुगर जे जेके मरीज़ आहिनि उन्हनि जे बारे में जेका ॻाल्हि कंदा आहियूं। साईं जूं जेके डिग्रियूं आहिनि ऐं वर्ल्ड लेवल जूं डिग्रियूं आहिनि माशाल्लाह। दोस्तनि मूंखे चयो त साईं जेका असांजे जेका असां इलाइक़े में फर्स्ट माण्हू उहो आहे जंहिं PhD कई आहे शुगर ते। सो अचो त साईं खां मुलाक़ात कयूं। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सर कीअं आहियो? तबियत ठीकु आहे सर? शुक्र अलहमदिल्ला। साईं तव्हांजी वॾी महिरबानी। वफ़ा सुमरो जे प्लेटफॉर्म तां तव्हांजे वॾे सथ जी सॼे जी जसलो वॾी तव्हांजी महिरबानी। तव्हां बि इलाही सारियूं महिनतूं करो पिया, समाज में अहिड़ियूं वॾियूं ख़िदमतूं करो पिया ऐं अव्हांखे बि जेको आहे सो असांजो बि सुख सलामत अहिड़ियूं वॾियूं माशाल्लाह तव्हां बि महिनत कयो था पिया। खिपरो असांजो पंहिंजो इलाइक़ो आहे, हिते जा ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, हिते विहूं था। हीअ असांजे सभु हिक ॿिए जा कुले कान थी। कोशिशि असांजी आहे खिपरे जे वासियुनि लाइ जीअं शुगर, छाकाणि त शुगर इलाही वधे पई तमामु घणी तेज़ी सां, त उन जे लाइ कुझु काराइता उपाउ वठिजनि। माण्हू खे अवेयरनेस ॾिजे, माण्हू खे शऊर ॾिजे, माण्हू खे सम्झाइजे त ॿ शुगर छो थी आहे, उनजा कहिड़ा कारण या कहिड़ा क़िस्मनि जी। इन सिलसिले में खिपरे में असां बुनियादी तौर इहे माना हिकिड़ो पंहिंजो जेको आहे सो ॾींहुं नियापो खणी खिपरो, छाकाणि उनजे करे हिते मेडिकल सेंटर बि खोलियोसीं त जे खिपरे जे माण्हू जे लाइ जेतिरो थी सघे मुमकिन हद ताईं असीं कोशिशि करें। डॉक्टर साहब, तव्हांजी महिनत खे असां सलाम पेश कयूं था। खिपरे जी अवाम न बल्कि तव्हां, मुंहिंजो अंदाज़ो जीअं तव्हांजो लिटरेचर पढ़ियो आहे त तव्हां आल सिंध जे मुख़्तलिफ़ जेका असां शहरनि में जेका असां तव्हां इलाजु करियो था, त तव्हांजी जेका जेका ज़िंदगी जी शुरूआति, तव्हांजी लाइफ जेका आहे उहे तव्हां हिकिड़ा, मुंहिंजो अंदाज़ो आहे कि खिपरो असांजो उहो इलाइक़ो आहे जेको अछड़ो तर सघिजे थो ऐं असां जेको आहे जंहिं खिते में रहूं पिया उहो तमामु पोइते पियल आहे ऐं उते जेका असां तव्हां जहिड़ी नौजवान शख़्सियत जेका असां उभरी ऐं असांजी धरती जे माण्हुनि जी ख़िदमत करे थी, त इहा असांजे लाइ कंहिं फ़ख़्र खां घटि न आहे। सो छा चवंदो तव्हांजी शुरूआती ज़िंदगी जे हवाले सां ऐं हिन जेका असां हिन वक़्तु जेका असां तव्हां PhD करे चुका आहियो ऐं कहिड़ियुनि यूनिवर्सिटियुनि में या कहिड़ियुनि जेका असां मेडिकल सेंटरनि में जेको तव्हां कमु कयो आहे? सभ खां पहिरीं महिरबानी वन सेकेंड तव्हांजी। असां बेसिकली मुंहिंजे हथोंगे में प्राइमरी एजुकेशन जेका आहे शुरूआती मैट्रिक ताईं हथोंगे में हुआसीं। उन खां पोइ मुस्लिम साइंस कॉलेज हैदराबाद में, उते अलहमदिल्ला मूं इंटर में सेकेंड पोजीशन बोर्ड में कई, डिस्टिंक्शन कई। उन खां पोइ MBBS कईसीं लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी मां। इन खां बाद में डिग्रियुनि जो सिलसिलो हलंदो रहियो आहे अलहमदिल्ला। वञी PhD न्यूट्रिशन में कईसीं ऐं सिंध में आऊं पहिरियों आहियां जंहिं न्यूट्रिशन में, खुराक में, ग़िज़ा में, छाकाणि त शुगर जेका आहे सा उहा हिकिड़ी मतिलबु मिठे पेशाब जी बीमारी मुंहुं वटि चई थी वञे।
ऐं उन में माना जेको खाद खुराक जो वॾो किरदारु आहे। इन सिलसिले में असां जेको आहे उन में PhD कईसीं। हाणे पोस्ट डॉक लाइ मतिलबु हींअर मुंहिंजी मलाइशिया में एडमिशन थी ओॾां निकिरी वेंदुमि। त खिपरे जे हवाले सां या इहे डिग्री या स्ट्रगल जदोजहद या हिकिड़े इंसान जी कोन्हे। असां मूं जहिड़ा काफ़ी ॿिया असांजा दोस्त बि आहिनि, उहे वीचारा हिन खिपरे सां तालुक़ु रखनि था, त उहे बि इन सिलसिले में असां सां गॾु आहिनि काफ़ी शयुनि में, ॿियनि सब्जेक्ट्स जे अंदरि। बाक़ी जेतिरे क़दुरु रही साईं जो सुवालु, त भई रुॻो खिपरो कोन आहे, ॿिया शहर में आहिनि, खिपरो बि आहे, मीरपुखास बि आहे, ऐं टंडो लहर बि आहे, हैदराबाद में सदर में वेंदो आहियां अगर औरबा ख़मीस, अहिड़े हिसाब सां सांगड़ आहे, उमरकोट खे बि थोरो घणो हाणे पहिरीं टाइम ॾिनो, हाणे ॾींदासीं इनशा ताला। छो त शुगर जेका आहे सा तमामु घणी वधे थी पई। उन सिलसिले में असांजी कोशिशि इहा आहे, बल्कि असांजी ईमान जो हिसो आहे, छाकाणि त माण्हू मिसकीन माण्हू तव्हां ख़बर आहे त सभु वीचारा अॼे लटे लाइ परेशान आहिनि। त दवाऊं जी वधंदड़ क़ीमतूं, डॉक्टरनि जा कई मसइला मसाइल आहिनि, ॿियूं सभु शयूं आहिनि। उन सां गॾोगॾु शुगर जो जेको तेज़ी सां वधंदड़ मर्ज़ खे मुंहुं ॾियण लाइ, उनखे सम्झाइण लाइ, शुगर जो 70% उनखे सम्झण जी ज़रूरत आहे। त उन सिलसिले में असीं कोशिशि कयूं पिया, जेको आहे सो वफ़ा सुमरा साहिबु, त असांजी न सिर्फ़ु खिपरो, छाकाणि मुंहिंजो पंहिंजो हिकिड़ो इलाइक़ो आहे, उनजे लाइ मूं खिपरे जो ज़िक्र पिया कयोसीं। बाक़ी हूअं ई जिते कोशिशि करियूं था, छाकाणि मुंहिंजो पंहिंजो जेको आहे सो 5-7 यूनिवर्सिटियुनि में सिंध में आऊं बोर्ड ऑफ स्टडीज़, बोर्ड ऑफ फैकल्टीज़, बोर्ड ऑफ गवर्नर्स जो मेंबर्स में आहियां, ऐं अकेडमिक साइड ते मुंहिंजो इलाही घणो हुन में आहे। ऐं जेके पोस्ट ग्रेजुएशन वॾा वॾा इम्तिहान थियनि था, जिते दोस्त असांजा ॾियनि था या वठनि था, उन्हनि में जेके वाह इम्तिहान वग़ैरह थींदा आहिनि, उहे वठंदो आहियां अलहमदिल्ला। इहो बि असांजे लाइ अलाह ताला जा किरोड़ी करम जो हिकिड़ो एज़ाज़ आहे, मुंहिंजे पंहिंजी ज़ात लाइ बि ऐं खिपरे वासियुनि लाइ बि। हाणे इन खां अलावा असांजी कोशिशि आहे त जिते किथे ज़रूरत आहे, हर फ्री मेडिकल कैंपूं माण्हू था, कोशिशि करियूं था त माण्हुनि खे जेतिरो थी सघे फ़ाइदो थिए। जी साईं। सर, तमामु बहितरीनु ॻाल्हि कई। ॻाल्हियूं पेट वारनि में वधी वणंदियूं। तव्हांखां कंदे कंदे ॻाल्हियूं जेको आहे दिलि त ख़ुशि थिए थी। ऐं तव्हांखां हिकिड़ी अहम ॻाल्हि जेका असांजी ॿारहाड़ी जा माण्हू जेके तव्हां ताईं नथा पहुची सघनि, शुगर जा मरीज़ आहिनि या उन खां अलावा मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वीचारा वकोड़ियल आहिनि, ऐं तव्हांखे ख़बर आहे ज़िले सांगन में जेका असां वटि जेके सिहत जूं सहूलियतूं आहिनि न हुअण जे बराबरि आहिनि, उन हवाले सां तव्हां छा चवणु, उन्हनि माण्हुनि जे लाइ तव्हां वटि कहिड़ो मैसेज आहे, या गवर्नमेंट तव्हांखे कहिड़ो सपोर्ट करे, केतिरी सपोर्ट करे रही आहे शुगर जी रोकथाम जे हवाले सां? तव्हां हिकिड़े सुवाल में 10 सुवाल माशाल्लाह गॾे छॾिया आहिनि। सो सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त जेका शुगर आहे न, उहा तमामु तेज़ी सां वधे पई, ऐं उनखे सम्झण जी ज़रूरत आहे। त नाज़रीन, तव्हां साईं जे चैनल जे तवसुस सां ॿुधाईंदो हलां त शुगर खे सम्झिबो। शुगर जा इलाही क़िस्म आहिनि, हिकिड़ी को न आहे त शुगर जा बि 12-13 क़िस्म अची विया आहिनि, नयूं नयूं तहक़ीक़ात अची वियूं, नयूं नयूं दवाऊं अची वियूं आहिनि। त शुरूआती तौरु, छाकाणि त मुंहिंजो हिन चैनल जे तवसुस सां हिकिड़ो मैसेज जो हिकिड़ो नियापो ॾींदुमि त जेको आम माण्हू आहे, छाकाणि त हाणे न ज़ात पात ऊच नीच, माना जेको सो अमीरी ग़रीबी त रही कोन। शुगर त हर मिसकीन खां मिसकीन, अमीर खां अमीर माण्हू खे बि थिए थी पई, नंढे खां वॾे हर उमिरि जे माण्हू खे बि थिए पई। त उन जे लाइ सभ खां पहिरीं आहे त शुगर खे सम्झिजे त शुगर जो शुरूआती अलामतूं शुगर खां हिकिड़े ॾींहं में कोन थींदी आहे, हफ़्ते हिकिड़े में कोन थींदी आहे, हिकिड़े महीने में कोन थींदी आहे। नाज़रीन, हिन में इलाही टाइम लॻे थो। तंहिंजे करे शुरूआती तौरु जेकॾहिं जेके निशानियूं आहिनि जेके शुगर जूं, उन में तव्हांखे सम्झंदो, जेके अहिड़े क़िस्म जूं कोई निशानियूं थियनि थियूं तव्हांखे, त बेराए महिरबानी तव्हां पंहिंजूं टेस्टूं करायो, ऐं उनजी वक़्त सिर वक़्त खां अॻु में उनजी जेको आहे सो जांच परखोर लहो, ऐं उनजो इलाजु करायो कंहिं मुस्तनिद डॉक्टर सां। जीअं मिसाल तौरु टंगू में सूरु पवणु, जिस्म जो गरम थियणु, पेरनि जो सड़णु, या पेशाब नंढो घणो अचणु, उञ घणी लॻणु, वज़न किरणु, ऐं बुख वधीक लॻणु, या इन खां अलावा ईअं खणी चइजे त माना जेको आहे सो वज़न जो बि किरणु, ऐं कॾहिं कॾहिं ॿियूं बि कमज़ोरियूं महसूसु थियणु। जनरली मतिलबु इहा आहे की त उन सां छा त इहे शुगर जे वधंदड़ जूं बुनियादी तौरु, अच्छा कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे को ज़ख़म थी वियो, फट थी वियो, उभरंदो कोन आहे, त इहा बि हिकिड़ी शुगर जी अलामत आहे। त इन जे लाइ तव्हांखे छा करणु खपे, ॿियो कुझु बि न आहे, त तव्हां वेझी कंहिं लेबॉरेटरी मां पंहिंजी ॾींहं वारी, छो त शुगर 24 कलाकनि मां असीं 10 खां 12 कलाक बिना खाधे पीते जयूं, त सुबुह जो जेका असीं नेराने जी जेका शुगर चेक कंदा आहियूं, उहा कंदा आहियूं फास्टिंग, उनखे चवंदा आहियूं। उहा जेकॾहिं तव्हां चेक कराईंदो कंहिं ग्लूकोमीटर सां, कंहिं मशीन सां, उते वेझी करे तव्हां चेक कराईंदो, जेकॾहिं उहा शुगर तव्हांजी जेकॾहिं 100 खां घटि आहे, त पोइ एॾी का, अच्छा उहे बि 3 ॾींहं मुसलसल तव्हां चेक कराईंदो, 100 खां घटि आहे, त उन में एॾी परेशान थियण जी ज़रूरत कोन्हे। जेकॾहिं उहा शुगर 100 खां 125 जे विच में आहे मिलीग्राम पर डेसीलीटर सुबुह जो, त उहा पाण खे सोचणो पवंदो त उहा शुगर एतिरी छो पई वधे। ऐं उन खां पोइ जेको ॿियो आहे, जेकॾहिं तव्हांजी 3 ॾींहं मुसलसल चेक कंदो, जेकॾहिं 126 खां तव्हांजी फास्टिंग मथे थी अचे, इन जो मक़सदु तव्हांखे शुगर थी चुकी आहे।
ऐं 100 ऐं 125 जे विच ते प्री डायबिटिक मतिलबु शुगर थी वई आहे पर अञा ज़ाहिर कोन थी आहे। 126 खां मथे मिलीग्राम पर डेसीलीटर वेंदी त असांखे ख़बर पइजी वेंदी असांखे शुगर थी चुकी आहे। त उन जे लाइ तव्हां माना शुरूआती तौरु उहो पंहिंजो उपाउ वठो ऐं डॉक्टरनि खां वठो मेडिसन दवाऊं वठो ऐं कोशिशि करियो त घर वारनि जी टेस्टूं करायो, स्क्रीनिंग करायो त वक़्त खां अॻु में हिन जेको सो इंतिहाई ख़तरनाक बीमारी जी ख़बर वक़्त खां अॻु पइजी वञे। ॿियो नाज़रीन, इन खे परेशान थियण जी ज़रूरत कोन्हे, एॾो वॾो मसइलो शुगर कोन्हे। इन जो 70% इलाजु इन खे सम्झण में आहे नाज़रीन। ऐं इन खां पोइ साईं जो सुवालु आहे त गवर्नमेंट जे हवाले सां आऊं त गवर्नमेंट खे इहा जेको आहे सो रिक्वेस्ट कंदुसि, अर्ज़ु बि कंदुमि त महिरबानी करे, छाकाणि त शुगर हाणे असां वटि तमामु घणी वधे पई ऐं उन जूं दवाऊं बि इलाही महांगियूं थींदियूं वञनि पियूं ॾींहों ॾींहुं। आम ग़रीब मिसकिन माण्हू में पैसे जो उहो अफोर्ड नथो करे सघे वाह साहब। त उन जे लाइ रियासत खे खपे, गवर्नमेंट खे खपे त छाकाणि त शुगर माना मिठाण ऐं मिठाण हिन रत में आयो किथां, सवालु आहे न। त मिठाण नाज़रीन ॿिनि क़िस्म जो थींदो आहे। हिकिड़ो उहो जेको असांजी ज़बान खे महसूसु थिए मिठो, ऐं जीअं इंसान जो ठहियलु खट मिठड़ा ऐं इहे मिठाइयूं, शरबत, जूस वारी शयूं जेके बि ऐं इन सां अलाह साईं जो ठहियलु जेके मालिक साईं जो ठहियलु आहिनि उन में फ्रूट जेके बि सभु जेके अंब थिया, केला थिया, खजूर थी, सूफ़ थिया, नारंगियूं थियूं ऐं इहे जेके आहिनि कुदरती मिठाण जेको असांजे माना ज़बान खे महसूसु थिए थो मिठो। लेकिन मज़े जी ॻाल्हि इन्हनि मां एतिरी शुगर कोन थी थिए। अञा उहो मिठाण जेको असांजी ज़बान खे महसूसु नथो थिए, लेकिन आहे वॾो ख़तरनाक। उन में नाज़रीन कणिक जो अटो, चांवर, मैदे जूं सभु शयूं ठहियलु, नान, चपाती, डबल रोटियूं, ब्रेड, बेकरी आइटम जेके बि शयूं आहिनि, इन्हनि में नाज़रीन जेको हिकिड़ो अंग्रेज़ी लफ़्ज़ आहे ग्लाइसेमिक इंडेक्स, इन ते असांजा किताब इलाही सारा लिखियलु आहिनि। त उन्हनि ही किताब पिया आहिनि त असीं उन्हनि किताबनि खे बि ॾेखारींदा आहियूं, माण्हुनि खे ॿुधाईंदा आहियूं त बाबा ही किताब जेके आहिनि से तव्हांखे उन में हिकिड़ो अंग्रेज़ी लफ़्ज़ आहे ग्लाइसेमिक इंडेक्स। हुन ग्लाइसेमिक इंडेक्स जी नाज़रीन मक़सदु आहे त कहिड़ो खाधो खाइण सां केतिरा परसेंट रत में शुगर वधे थी। ठीकु आहे साईं। हाणे मज़े वारी ॻाल्हि इहा आहे त मिठियूं शयूं त ज़ाहिरी तौरु हर को माण्हू चए थो साईं चांहि फिकी थो पियां, लेकिन कणिक जी मानी जेको अटो आहे न पंहिंजो, इन में 70% शुगर आहे जो छाण कढी छॾियो। ऐं जॾहिं छाण कढियलु अटो अॼु खां तव्हां खां ई सुवालु आहे त 20 साल अॻु में शुगर हुई कोन का, जॾहिं फ्लोर मिलूं कोन हुयूं तॾहिं शुगर कोन हुई। हा, कणिक धोपिजी वठी अचे, ॿियो हाइब्रिड बीज अची विया आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि त असांजे छाण कढी छॾियो। हाणे छाण में टोटल जेका नेमत आहे रब करीम जी उन छाण में आहे। जी जी। ऐं तव्हांखे जेको आहे सो लाहौरी साहिबु ॿुधाईंदो आहे न, हिकिड़ी हदीस आहे, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 1400 साल अॻु में कणिक जो अटो छाणे खाइण खां मना कयल आहे। ऐं तव्हांजी मज़े वारी ॻाल्हि ॿुधायां, जेको छाण अथव न, अगरि छाण मिलियलु अटो अॼु खां अॻु में पंहिंजो 20 साल अॻु में जॾहिं फ्लोर मिलो कोन हुयो, माण्हुनि खाधो पिए, तॾहिं न शुगर हुई, न ब्लड प्रेशर हो, न कब्ज़ी हुई, न कैंसर हुई, न फैटी चेहरे जी चर्बी जूं बीमारियूं हुयूं, या ॿी शयूं हुयूं कोन के। त अमीर ग़रीब माण्हू अटो खाए थो, नान चपाती मानी खाए थो। तव्हां अंदाज़ो लॻायो त अॼु खां 20 साल अॻु में अटे जी जेका मानी हुई सा दांगीअ तए मां निकिरंदी हुई, त असांजी माना ई सम्झ त सुबुह जो पोड़ियूं पंहिंजी मानी पचाईंदियूं हुयूं न, त सुबुह जो पचाईंदियूं, शाम ताईं ताज़ी पई हूंदी। हींअर त अञा दांगीअ मां तए मां तंदूर मां निकिरे ई कोन थी, केरु खाई चॿाड़े कोन सघूं। त इन में जेको मिठाण आहे उहो 70% आहे। हाणे हिकिड़ी कणिक जी मानी जेका आहे नाज़रीन, उन में 4 खां 6 चमचा खंड जे बराबरि मिठाण आहे, सम्झो। हाणे हिकिड़ी मानी में एतिरो मिठाण आहे, 4 खां 6 चमचा। त अंदाज़ो लॻायो, हाणे चवंदा साईं चांहि असीं फिकी था पियूं, बाबा मानी ते मानी त टे था खाई छॾूं। त इहा शइ जेका आहे ग़िज़ा जो वॾो किरदारु आहे। रियासत खे, हुकूमत खे अर्ज़ु कंदासीं त महिरबानी करे फ्लोर मिलूं खे इहो ऑर्डर ॾियनि त बाबा अटो जेको आहे उहो छाण मिलियलु नाज़रीन पाण बि माण्हू बि इस्तेमालु कनि, ऐं इहा शइ थियणु खपे। जी साईं। जी त दोस्तों अॼु पहुतासीं इंतिहाई बहितरीनु ऐं नफ़ीस इंसान जंहिं वटि तमामु बहितरीनु असांखे जेके से ॼाण मिली, तमामु बहितरीनु असांजा जेके ॿारहाड़े जा माण्हू जेके मुख़्तलिफ़ बीमारियुनि में जेके मुब्तला आहिनि, तमामु ग़रीब माण्हू आहिनि ऐं अस्पतालुनि ताईं बि नथा पहुची सघनि, सो त डॉक्टर AB राजड़ साहिबु इंतिहाई नफ़ीस इंसाननि जिन जेका सा तमामु जेका सा मोहलक बीमारियुनि बाबति सुठी ॼाण ॾिनी। ऐं अॼु जेका असां हिन सेंटर ते मौजूदु आहियूं, उनमें असांजे इंतिहाई प्यारो भाउ ऐं समाजी वर्कर आहे, तमामु बहितरीनु खिपरे में अदा जी ख़िदमतूं, नौजवान टई जो इंतिहाई प्यारो माण्हू अरबाब राजड़ साहिबु, इन जूं बि इन जेका सा सेंटर में जेका सा डॉक्टर साहिब जी आमद में जेका सा वॾी महिनत आहे, वॾी कोशिशि आहे। सो अॼु आयासीं गुल सेंटर खिपरो में ऐं डॉक्टर साहिब जो इंटरव्यू वरितोसीं। ऐं तव्हांजो मेज़बान दोस्त वफ़ा सुमरो लाहौती अॻे कंहिं वीडियो ताईं मोकिलायूं था।
हूंदी हयाती पया थींदा मेड़ा, हूंदी हयाती पया थींदा मेड़ा, चङो पार बेड़ा सिकुंजे सगंजा छिके जलज छेड़ा, चङो पार बेड़ा। या खणी असांजी सिंधी ख़ूबसूरत शाइर आजिज़ हुजण जे सिटण वांगुरु त जॾहिं मींहुं वसंदा ऐं वसंदा वीराना, कंदे यादि आजिज़ हुजण खे ज़माना, असीं प्रीत पंहिंजी पुॼाए वञूं था, असीं पंहिंजो वारो वॼाए वञूं था। दोस्तो अॻे कंहिं महबूब शख़्सियत ताईं मुल्की ॾियो मोकल जेॾा पेर तेॾा ख़ैर ख़ैर ख़ुदा हाफ़िज़।